ठंडोलायर में पानी जे हथरादू खोट ऐं आबादगारनि जे ॿियनि मसइलनि जे हल लाइ सिंध एग्रीकल्चर एंड रिसर्च काउंसिल तरफ़ां धरणो हयो वियो आहे। धरणे सबबि हैदराबाद मीरपुर ख़ास रोड ब्लॉक थी वियो। आबादगार अॻवान एडवोकेट अलीफल जी अॻवानी में खीरिया शाख हैदराबाद मीरपुर ख़ास बाईपास रोड ते धरणो हयो वियो, जंहिं सबबि ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। उन मौक़े ते एडवोकेट अलीफल, फिदा हुसैन चौहान, डॉक्टर शकील पल, मोहम्मद बच्चल आरेसर, ग़ुलाम रसूल लुंड ऐं ॿियनि चयो त ठंडोलायर ज़िले में पाणी जे हथरादू खोट जे करे पुछड़ी ऐं नंढनि आबादगारनि खे हथ सां तबाह कयो पियो वञे। हुननि जो त ठंडोलायर ज़िलो ज़रई वसीलनि सां मालामाल आहे, जंहिं में अंब, केला, कमंद ऐं ॿिया फसल थियनि था, पर हिते पाणी जी सख़्त खोट आहे। इहा खोट कुदरती न पर हथरादू आहे, जंहिं में बासर माण्हू ऐं एरीगेशन अमलो मुलवस आहे। अॻवाननि जो त पाणी जी खोट सबबि आबादगारनि जूं ज़मीनूं सुकी बंजर थी रहियूं आहिनि। बासर माण्हुनि एरीगेशन अमले खे बि ख़रीद करे वरितो आहे, जेको पैसनि एवज़ पाणी विकिरो करे रहियो आहे। पाणी न हुजण करे आबादगार फाकाकशी ते मजबूर आहिनि। उन्हनि जो त सब डिवीज़न बुकेराणी मां निकिरंदड़ मीराखोरी ऐं चाकर शाख जा आबादगार गुज़िरियल केतिरे ई अरसे खां पाणी लाइ सरापा एहतजाज आहिनि, पर केरु बि ॿुधण वारो नाहे। आबादगारनि जो त ग़रीब शाख, नांगना शाख, मीराखोरी शाख, टडो सूमरो 2 शाख ऐं कीरिया शाख जे पुछड़ी जा आबादगार सुकी तबाह थी विया आहिनि। शाखुनि मथां दारोगा केतिरनि ई सालनि खां माण्हुनि खे ब्लैकमेल करे करप्शन करे रहिया आहिनि। उन्हनि जो त इरसा पंजाब जे धुर न थिए, सिंध खे पंहिंजो हक़ ॾिनो वञे। करप्ट आपाशी अमले खे हटाए पाणी जे हथरादू खोट ख़त्म करण समेत आबादगारनि जा मसइला हल कया वञनि। ॿी सूरत में एहतजाजी तहरीक खे वधायो वेंदो।